दादू मां रिपोर्ट करे रहियो सखी सदा चरण दादू न्यू DHQ अस्पताल वारे इलाके जे रहवासी न्याज़ लुंड पंहिंजी वालिदा शहनाज ऐं मामे लुत्फ़ लुंड सां गॾु दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी कंदे मुज़ाहिरो कंदे तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे न्याज़ लुंड चयो त संदसि पुटु नवीद लुंड 6 साल अॻु 3 लख रुपयनि एवज़ जमीला लुंड सां शादी कराई वई हुई। चयो त खेसि मिल्कियत में 15 लख रुपयनि जो हिसो पिणु ॾिनो वियो हो। संदसि चवणु हो त नवीद लुंड दादू शहर में मोटरसाइकिल शोरूम जो कारोबार कंदो आहे, पर गुज़िरियल 8 महीननि खां हू वालिदेन खां अलॻि पंहिंजी घरवारी ऐं ससु सुकरा लुंड सां गॾु रहंदो। हुन दावा कई त 8 ॾींहं अॻु संदसि पुटु नवीद लुंड मुबैना तौर पंहिंजी 50 वरनि जी ससु 7 ॿारनि जी माउ सुकरा लुंड सां शादी करे वरिती, जंहिं बाद सुकरा लुंड जे वाटसन कुर्बान बशीर मंज़ूर ऐं ॿियनि संदसि घर अची नवीद लुंड ऐं सुकरा लुंड खे पेश करण लाइ धमकियूं ॾिनियूं। न्याज़ लुंड चयो त संदसि पुट सां काफ़ी अरसे खां लॻापिया ख़तम आहिनि ऐं ख़बर नाहे त हू किथे आहे, तंहिं करे हुन नवीद ऐं सुकरा खे पेश करण जी पोज़ीशन में न आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त सुकरा लुंड जा वारिस खेनि मुतमाइन धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु हू ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला थी प्रेस क्लब पहुता आहिनि। इन मौक़े ते नवीद लुंड जे वालिदा शहनाज रोईंदे चयो त संदसि पुटु शादी बाद पंहिंजो अलॻि हिसो वठी अलॻि थी वियो, हाणे संदसि ससु सां गॾु रहण लॻो आहे। हुन वधीक इल्ज़ाम हयो त मुख़ालिफ़ धिर खेनि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं त नवीद लुंड पिणु गुम आहे। संदसि ज़िंदगी बि ख़तरो लाहक आहे। एहतजाज कंदड़ IG सिंध DIG लाड़काणो हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो आहे त खेनि फौरी तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे ऐं धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे।